अस्सलाम वालेकुम। मौसम जी सूरत हाल खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त अॼु 20 सितंबर यानी 24 कलाकनि जे दौरान सिंध ऐं बलूचिस्तान में मौसम जी सूरत हाल छा रहंदी। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कजो। फेसबुक दोस्तनि खे जेको आहे अर्ज़ु आहे त मथो लिंक ते क्लिक करे यूट्यूब चैनल ते अची करे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ताकि डिटेल सां बरसातनि जी अपडेट ॾींदा हलूं। दोस्तों, कल्ह लाहौर ऐं नगर पार्कर में सभ खां वधीक बरसाति रिकॉर्ड 80 मिली बरसाति रिकॉर्ड कई वई। ऐं अॼु जी सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। अॼु सिंध जे घणनि इलाइक़नि में मौसम जुज़वी ऐं अबरा आलूद रहण जो इम्कान। ऐं थर पार्कर, मिठी, उमरकोट, इस्लामकोट, जकबाबाद, सखर, दादू ऐं शहीद बेनज़ीराबाद, मटियारी ऐं टंडो अलायार, टंडो मोहम्मद खान, सांगड़, जामशोरो, खैरपुर, कंबर, शहदादकोट, कराची ऐं हैदराबाद में गरज चमक सां बरसाति जा घणा इम्कान आहिनि। ऐं बलूचिस्तान जे घणनि इलाइक़नि में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। ऐं सिबी, कोल्लू, लोरालाई, बारखान, लसबेला, वारान ऐं खुशदार में तेज़ हवाउनि सां गॾु गरज चमक बरसाति जो इम्कान आहे। रोज़ानो तो तव्हांखे दोस्तों बरसाति जी असां अपडेट ॾींदा आहियूं, त महिरबानी करे इन वीडियो खे अॻिते ज़रूरु शेयर कंदा कयो जीअं कंहिं ॿिए खे बि बरसातुनि जी अपडेट मिली सघे। अपडेट रहण जे लाइ तव्हांखे असांजो पेज फॉलो करणु ज़रूरी आहे। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।